तकलीफ़ में, परेशानियुनि में, ॾुखनि में इंसान अंदर जो अंदर में साम्हूं वारनि खे पुकारींदो आहे, पर उन जी पुकार साम्हूं वारा न ॾिसी सघंदा। हिकु त इंसान कंहिंजे अंदरों त नथो घुमी सघे, न कंहिंजो अंदरों ॾिसी थो सघे त हीउ शख़्स केतिरो परेशान आहे, केतिरी तकलीफ़ुनि में आहे, केतिरी परेशानियुनि में आहे। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, जॾहिं बि तव्हांजे मथां अहिड़ा मोड़ अचनि न, सभ खां पहिरियों त पोइ ते वेंदा कयो बैकग्राउंड ते, त मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे, या मुंहिंजी कहिड़ी हलचल हुई जंहिंजे करे अलाह पाक मुंहिंजे मथां ही मुश्किलात नाज़िल कई आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम त कंहिं इंसान जे मथां मुश्किलात नाज़िल न कंदो आहे। अलाह उनखे पंहिंजी लाइन ते बीहण जे लाइ थोरी तकलीफ़ ॾींदो आहे। तकलीफ़ बि उहा जेतिरी उनखे सहण जी ताक़त हूंदी। अलाह कंहिं इंसान खे सहण खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहे। जेकॾहिं सहण खां वधीक तकलीफ़ तोखे मिली आहे त तोखे पंहिंजी अना ऐं मगरूरी जे करे मिली आहे। यादि रखो इंसान, ॾुखिया ॾींहं बि ज़रूरी आहिनि, परेशानियूं बि ज़रूरी। जेको इंसान इन्हनि वक़्तनि में सिखंदो आहे न, रब तो ॾिसे त उहो ख़ुशी जे वक़्त में कॾहिं बि नथो सिखी सघे। ॾिसो न, मुश्किल जे वक़्त में इंसान खे पुराणा सबक़ बि यादि ईंदा आहिनि। ख़ुशी जे वक़्त में नवां सबक़ बि इंसान खां विसरी वेंदा आहिनि। यादि रखो, इहे बि असांजे मथां ज़रूरी आहिनि। ऐं उन तकलीफ़ुनि ऐं परेशानी में अची करे साम्हूं वारनि ॾे ग़लति निगाह न कयो। इहे तव्हांजे मथां आयूं। साम्हूं वारनि जा रवैया, लहजा, पर माना हसी मज़ाक उहा ई रहंदी। हिनमहिल तोखे ॾुखियो छाजे लाइ थो लॻे? छो त तूं हिनमहिल मुश्किलात जी घड़ी में आहे। मुश्किलात जी घड़ी में छो आयो आहे? थोरो पोइ ते सोच, कहिड़ी हरकतियूं आई, कहिड़ी ग़लतियूं कई, कहिड़ी तुंहिंजी हराम पाई हुई। रब जे आॾो उहा ग़लती तस्लीम कर, या रब मां ग़लति आहियां, मां गंदो आहियां, मूंखे माफ़ कर मुंहिंजा अलाह। अलाह माफ़ करण वारो आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम के इंसान खे इन्हनि मोड़नि ते न आणींदो आहे। इंसान पंहिंजो पाण खे वठी वेंदो आहे। जॾहिं एंड ते अची पहुचंदो आहे त पोइ अलाह ॾे नज़र कंदो आहे त अलाह मूंखे आज़माए थो। बाबा रब ॾिस न, रब पंहिंजे प्यारनि खे बेशक आज़मायो, तोखे आज़माए नथो, तोखे लेन ते थो बीहारे, त लेन ते बि मां रब मौजूदु आहे। लेन ते बीहारण जे लाइ तव्हांखे थोरा अहिड़ा ॾींहं ॾेखारींदो आहे। बहरहाल इन वक़्त में, इन घड़ी में जेकॾहिं तूं सजदो ई न कयो, सम्झजांइ त तूं माना घणी बिगड़ियल क़ौम मां आहे। बिगड़ियल क़ौम सम्झे थो न, उन मां आहे। छो त इंसान खे जेका तकलीफ़, मुश्किलात सजदो कराईंदी आहे न, त उहो इंसान अलाह जे आॾो घणो ख़ूबसूरत हसीन हूंदो आहे। बाबा सजदा बि अहिड़ा मुख़लिस, सजदे में शिरक न कजांइ। बीठो अलाह जे आॾो आहे, ख़्याल ॿाहिरियां रखे, इहो बि शिरक अथई। रब जो कसम शिरक। अलाह जे आॾो बि जॾहिं बि पेश थियो न, नमाज़ में कॾहिं बि ॿाहिरियां ख़्याल पंहिंजे दिमाग़ ते न आणींदा कयो। जेकॾहिं तव्हांजे दिमाग़ में अची था वञनि त साम्हूं इहा निगाह रखजांइ त मुंहिंजे आॾो रब बीठो आहे। अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन इंसान खे वॾो चाहींदो आहे जेको इंसान नमाज़ जे वक़्त में बि अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम जो ख़ौफ़ कंदो आहे। यादि रखो इंसानो, रब शिरक पसंदि न कंदो आहे। घुरो त अलाह जी ज़ात खां घुरो, उहो ॾेई न पचारींदो आहे। ग़रीब ग़रीब तो थींदो वञे, ग़रीब ग़रीब तो थींदो वञे। अगरि ग़रीब इंसाननि खां घुरण छॾे ॾे त रब जी ज़ात जो कसम, उहो ग़रीब बि अमीर थी वेंदो। ग़रीब अलाह खे छॾे के इंसाननि में हथ फैलाईंदा त उहे ग़रीब ई रहंदा। यादि रखो ए इंसानो, इन ग़ुर्बत में बि आहे, हथ केॾे न फैलाए। जेकॾहिं तूं चाहे थो त मूंखे रब ई ॾे, तूं रब ॾे पंध कर। यादि रखो, अगरि तव्हांखे डिग्री हूंदी आहे, नौकरी जी तलाश हूंदी आहे, ज़ाहिर पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ हिन हुन जी हेठियां या हिन हुन ॾे भॼण बि पवंदो अथव। छाजे करे?
त मां कंहिं नौकरी ते अचां। यादि रख, जेकॾहिं तूं इहे ई पंध अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जी दरबार में कंदे, रब जी ज़ात जो कसम तुंहिंजा उहे कम आसान थी वेंदा जेके तोखे ॾुखिया था लॻनि। यादि रखो इंसानो, अल्लाह खां घुरो, रब खां घुरो, अल्लाह ॾे झुको। झुकण अल्लाह खे पसंदि हूंदो अथई। तुंहिंजो झुकण, रब जो कमु करण तूं पाण अखियुनि सां ॾिसंदे। ए इंसान, नथी मगरूर, एॾो कुझु बि न आहे। रब तो ॾिसे जॾहिं मलकल मौत मथो ईंदो आहे न, त यादि रखिजे उन वक़्तु साम्हूं वारा बि जेके न पनाह न ॾींदा अथई, न बचाईंदा अथई। मलकल मौत पंहिंजो कमु करे हलियो वेंदो अथई। जज़ाइकल्लाह ख़ैर, मा सलाम।